नाज़रीन बुलेटिन खे अॻिते वधाईंदे तव्हांखे ख़बर ॾियूं इस्लामाबाद खां त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पीटीआई चेयरमैन इमरान खान जी उबूरी ज़मानत में 10 फरवरी ताईं वाद करे छॾी आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में एहतजाज ऐं कलम 144 जी भञकड़ीअ बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते इमरान खान जी उबूरी ज़मानत ते हतमी दलील घुरी वरिता आहिनि। सिक्योरिटी जे मसइलनि सबबि इमरान खान अदालत में पेश नथो थी सघे। वकील बाबर अवान मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। अमक ॿुधायूं पिया दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पीटीआई चेयरमैन इमरान खान जी पूरी ज़मानत में 10 फरवरी ताईं वाद करे छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन मूंखे इहो ॿुधायूं त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में एहतजाज ऐं कलम 144 जी भञकड़ी बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते इमरान खान जी उबूरी ज़मानत ते हतमी दलील घुरी वरिता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर जी। इब्राहिम अपडेट कजो। जी बिल्कुल, इमरान खान जी ज़मानत में वाद जे हवाले सां दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। इमरान खान अॼु पेश न आए थियो ऐं साॻियो मौक़िफ़ इमरान खान जे वकील जे तरफ़ां अदालत में रखियो वियो आहे, जंहिं ते मक़ामी अदालत ईंदड़ ॿुधणी ते हतमी जेके दलील आहिनि उहे तलब करे वरिता आहिनि ऐं इमरान खान जे वकील जो चवणो त इमरान खान जेको सो खे हिकिड़ो मौक़ो ॾिनो वञे, हू जेको सो अदालत में पेश थींदो, हुनजी ज़मानत में जेका वाद कई वञे ऐं दरख़्वास्त जेका आहे उहा ॿुधणी खां आजो करण वारी दरख़्वास्त आहे उहा मंज़ूर कई वञे। उन बदि अदालत ईंदड़ ॿुधणी ते हतमी दलील जेके तलब कया आहिनि। जी इब्राहिम कुंभर तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी। अवांखे ॿुधायूं पिया दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पीटीआई चेयरमैन इमरान खान जी पूरी ज़मानत में 10 फरवरी ताईं वाद करे छॾी आहे। बिल्कुलु नाज़रीन मूंखे अपडेट कयो त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में एहतजाज ऐं कलम 144 जी भञकड़ी बाबति केस जी ॿुधणी थी आहे। अदालत ईंदड़ ॿुधणी ते इमरान खान जी उबूरी ज़मानत ते हतमी दलील घुरी वरिता आहिनि। सिक्योरिटी जे मसइलनि सबबि इमरान खान अदालत में पेश नथो थी सघे। वकील बाबर अवान मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। ऐं मूंखे अहम ख़बर ॾियूं त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पीटीआई चेयरमैन इमरान खान जी उबूरी ज़मानत में 10 फरवरी ताईं वाद करे छॾी आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत पीटीआई चेयरमैन इमरान खान जी पूरी ज़मानत में 10 फरवरी ताईं वाद करे छॾी। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में एहतजाज ऐं कलम 144 जी भञकड़ी बाबति केस जी ॿुधणी थी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते इमरान खान जी पूरी ज़मानत में हतमी दलील घुरी वरिता आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे जी अदालत पीटीआई चेयरमैन इमरान खान जी उबूरी ज़मानत में 10 फरवरी ताईं वाद करे छॾी आहे।